नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के प्रोमा खबर ईंदालूं तो सांगड़ के लकरी हाउस में पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िला सांगड़ जो वर्कर कन्वेंशन पाकिस्तान पीपल्स पार्टी डिवीज़न बेनज़ीराबाद जी सदर कमर निसा दामरा जी सदारत में थी गुजरो, जंहिंमें ज़िला सांगड़ के समूरन तालुकनि जे पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग के वर्कर औरतुन बड़ी तादाद में शिरकत कई। पीपी लेडीज़ विंग सांगड़ के वर्कर कन्वेंशन में पीपी लेडीज़ विंग सांगड़ जी सदर डॉक्टर रुखसाना शर, ज़िला सांगड़ जनरल सेक्रेटरी नौशाद बलोच, आबदा बिरोई, ज़ेबुल निसा पंवर, शाइन कायमखानी ऐं ॿियनि शिरकत कई। पीपी लेडीज़ विंग सांगड़ के वर्कर इजलास के खिताब कंदे पीपी लेडीज़ विंग सांगड़ जी सदर डॉक्टर रुखसाना शर आयल औरतुन ऐं वर्करनि खे आजाणू ॾींदे चयो आहे त कंहिं दौर में सांगड़ मां हिकु बि औरत ॿाहिरि कोन निकिरंदी हुई, हाणे हिन इजलास में सवई औरतूं शरीक थियूं आहिनि। सांगड़ पीपी जो किलो आहे। लेडीज़ वर्कर कन्वेंशन सांगड़ के सदारती खिताब कंदे पीपल्स पार्टी डिवीज़न बेनज़ीराबाद जे सदर कमरुल निसा दामरा चयो आहे त आइंदा मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो हूंदो। हिन चयो त इमरान खान मुल्क में महंगाई जो सुनामी आंदी है, महंगाई जे सुनामी में आम माण्हू गोता पियो खाए, पर मुल्क जो वज़ीर आज़म चवे पियो त घबराना नहीं है। हिन चयो त आइंदा बल्दियाती इलेक्शन में सांगड़ पीपी जो औरतूं भरपूर हिस्सो वठंदियूं। पीपी लेडीज़ वर्कर कन्वेंशन के परवीन बिस्मिल्ला, शाइन कायमखानी ऐं नौशाद बलोच समेत ॿियनि औरतुनि खिताब कंदे चयो त असांजे कन्वेंशन जो मक़सद पीपी में औरतुनि खे मुतहरिक करणु आहे। असां पूरे सांगड़ में लेडीज़ विंग जा उहिदेदार चूंडींदासीं ऐं पार्टियूं मुकमल कंदासीं। दादा जी असां पंहिंजी स्पीचिस में सभिनी ॻाल्हायो आहे ऐं रुखसाना बि ॻाल्हायो, मूं बि ॻाल्हायो आहे, नौशाद बि ॻाल्हायो त हीउ एतिरो ॾुखियो असांजो डिस्ट्रिक्ट हूंदो हुयो ऐं उन में त मुमकिन ई न हुयो त असां हितां जी कोई एजेंट खणूं या उहिदनि जे लाइ खणूं। अॼु तव्हां पोज़ीशन ॾिसो पिया, अञा फुल जेका असां सांगड़ कान आई आहे, जॾहिं फुल सांगड़ ईंदी त पोइ उहो बि तव्हां ॾिसंदो। इन्हनि जो जज़्बो ॾिसो, मां सलाम पेश कयां थी इन जे जज़्बे खे जो सुबुह खां वठी वेट पिया कनि, न त ई घर हली वञनि हा। अगरि हिननि जी न हुजे हा दिलचस्पी त ई घर हली वञनि हा, पर हिननि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मोहबत आहे। ही चाहिनि थियूं त असांजो चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो पाकिस्तान जो वज़ीर आज़म थिए, सो इंशाअल्लाह पूरी उमेद आहियूं त उनखे हिकु दफ़ो पाकिस्तान जो वज़ीर आज़म करे रहंदासीं। मां त ॾाढी ख़ुशि आहियां, मुंहिंजी भेनरनि जो मूंसां साथ आहे ऐं पार्टी जूं मुते महिरबानियूं आहिनि। क़यादत फ़ैसिलो कयो, हीअ ज़िम्मेवारी मूंखे ॾिनी ऐं अॼु असां सिर्फ़ु तहलके वाइज़ जेका मीटिंग कई आहे, अञा ज़िले पूरे जी न कई आहे, उन में तव्हां पाण ॾिसो पिया त एतिरी भेणनि जो उन ज़िले में निकिरणु, जिते त तव्हां पाण चओ था त मूंखे हिकिड़ी एंकर बि कोन थी मिले। असांजे लाइ वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे, पार्टीज़ लाइ जे लाइ वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। ऐं असांजे वॾनि जी, असांजी क़यादत जी, असांजी डिवीज़न सदर जी, सिंधी सदर जी, असांजी MNA शाज़िया मरी जी ऐं असांजी जेका अदी एनी में मरी जी, असां ते शफ़क़त जा हथ आहिनि। उन्हनि असांजे लाइ जेको पार्टीअ फ़ैसिलो कयो, असांजे चेयरमैन मूंखे हिते जेको ज़िले जो सदर कयो ऐं इंशाअल्लाह ताला जेकॾहिं हिन भेणनि जो मूंसां अहिड़ो साथ आहे त मां चवां थी त जेका ज़िम्मेवारी मूंखे पार्टी ॾिनी आहे त उन में मां सुरख़ुरू थींदसि ऐं हिननि भेणनि जे मूंखे अञा बि साथ जी ज़रूरत आहे। अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां त मुंहिंजी भेनरनि जो ई साथ रहियो त हीउ ज़िलो सांगड़ मुंहिंजे ख़्याल में सॼी सिंध में टॉप ते हूंदो लेडीज़ विंग जे हिसाब सां। ऐं इंशाअल्लाह ताला असांखे आईंदा कॾहिं बि कंहिं एजेंट जी ॿाहिरों ज़रूरत कोन थींदी। ऐं जेको लेडीज़ विंग आहे त चवंदा आहिनि, जीअं अदी चयो त रीढ़ जी हड्डी आहे, जीअं इंफॉर्मेशन त ईअं मां चवां थी पीपल्स पार्टी जी बि रीढ़ जी हड्डी आहे लेडीज़ विंग। ऐं इंशाअल्लाह ताला असां भेनरनि जो, असां जेको माउरनि जो साथ रहंदो त असांजो जेको बिलावल भुट्टो चेयरमैन थी हिन मुल्क जो वागू संभालींदो ऐं हिन अवाम जा ॾुख लाइ सुखनि में तब्दील कंदो। जेका असांजी तनज़ीम साज़ी जे हवाले सां जेका मीटिंग थी तमामु कामयाबु थी आहे। इंशाअल्लाह डिस्ट्रिक्ट सांगड़ में जेका लेडीज़ आहे उहो पहिरें बि एक्टिव हुई त हींअर बि एक्टिव आहे। मां सम्झां थी त हिननि सभिनीनि भेणनि जी जेका मिशन आहे, उन्हनि जो इहो वचन आहे, असांजो वज़ीर आज़म इंशाअल्लाह चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब थींदो। ये हमारी डिवीज़न प्रेसिडेंट आई है अदी रुखसाना शहर, अदी नौशाद बलोच की, और आप ये ख़ुद देख रहे हैं कि लेडीज़ का डिस्ट्रिक्ट सांगड़ में निकलना एक बहुत बड़ी अचीवमेंट है। आज हमने अहद किया है कि हम बिलावल भुट्टो को इंशाअल्लाह वज़ीर आज़म बना कर रहेंगे। कतरा कतरा दरिया बनता है। आज आप इस समंदर को देखें, कितनी लेडीज़ निकली हैं और इनका जोश व जज्बा इतना मजबूत है कि मैं आपको बता नहीं सकती। और हमें बहुत खुशी है कि ज़िला सांगड़ के अंदर ये इतनी लेडीज़ निकली हैं। तनज़ीम साज़ी जी मीटिंग थी रही है, असां सम्झो था इहा कामयाबु रहंदी, छो त डिस्ट्रिक्ट सांगड़ में कंहिं वक़्त में लेडीज़ जो नालो निशान न हूंदो। अॼु असां वटि मां सम्झां थी त सवनि जी तादाद में लेडीज़ आहे ऐं जॾहिं बॉडी अनाउंस थींदी त इंशाअल्लाह
इंशाल्लाह ताला असांजो जेको कमु आहे पार्टी लाइ उहो अञा वधंदो ऐं इन चयसि न जेको असांजो ख्वाबु आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जो त नस्ल दर नस्ल जीअं भुट्टो साहिबु पंहिंजी ज़िंदगी जो पूरो वक़्तु वक़्फ़ कयो मुल्क लाइ मोहतरमा कयो ईअं ई बिलावल साहिब में उमेदियूं जेको मां जेकी महांगाई जो ई दौरु आहे जेको ही हर माण्हू परेशान आहे उनखे दलदल मां कढण वारो हिकु ई असांजो आहे बिलावल भुट्टो। देखा जाए तो मैं कहती हूँ इज़ बेस्ट, बहुत अच्छा है जितनी ख़वातीन यहाँ आई हैं इस मीटिंग में। अगर इससे और टाइम मिलता तो शायद इससे ज़्यादा आती। यहाँ सबको ये पता है कि तंजीम साजी और अहदेदारों की अहदे के लिए आई हैं, लेकिन मुझे नहीं लगता कि किसी को अहदे में इतनी दिलचस्पी हो, क्योंकि वो जियाले के तौर पे वर्कर के तौर पे सबसे बढ़ चढ़ कर काम करेंगी। अगर अहदों की अनाउंसमेंट होती है, अहदे भी दिए जाते हैं, वो तहे दिल से उसको तस्लीम भी करेंगी, लेकिन उससे ज़्यादा वो जियालों के और वर्कर के तौर पे काम करना चाहती हैं, क्योंकि एक ज़िम्मेदारी आती है, वो ज़्यादा इंसान उसमें कंफ्यूज हो जाता है। लेकिन एक जियाला, एक वर्कर है ना, वो दिल खोल कर काम करता है। इससे आप देख सकते हैं कि पीपल्स पार्टी की कितनी शमूलियत है। ठीक है, आजकल के इस दौर महंगाई में या इसमें यहाँ सारी औरतें कुछ अपने काम जॉब से होकर आई हैं या नहीं गई हैं, लेकिन वो इसलिए आई हैं कि ताकि उनमें अब शऊर आ चुका है कि हमने खुद अपने लिए आगे बढ़ना है, कोई हमें सपोर्ट नहीं करेगा। पीपल्स पार्टी वाहिद पार्टी है जिसमें औरतें इतना बढ़ चढ़ के हिस्सा ले रही हैं। मज़ीद ख़वातीन के लिए खुद से निकलें, बाहर आएँ, अपने हक़ के लिए बोलें, एक दूसरे का साथ देंगी तो आगे बढ़ेंगी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।